हाणे अवांखे अपडेट कयां पिया सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जे रिपोर्ट मुताबिक़ त कणिक जी मुनाफ़ा बख़्श पोख बाबति आबादगारनि जो ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें तालुके जे आबादगारनि वॾी अंग में शिरकत कई, जिथे मुख़्तलिफ़ मुक़र्ररीन शहज़ादा अनवर भट्ट, बाग़ अली अबड़ो, अली रज़ा, मोहम्मद रमज़ान चना ऐं मोहम्मद बचल सौ शिरकत कई, जंहिं FFC जे ज़मीनदारनि खे दस्तियाब सहूलियतुनि जे बारे में ॿुधायो। आबादगारनि खे सलाह ॾिनी वई त कंपनी पारां फ़राहम कयल मिटी ऐं पाणी जी मुफ़्त सहूलियत मौजूदा आबादगारनि खे घुर्जे त हिन सहूलियत मां फ़ाइदो वठनि ऐं पंहिंजे फसल जे फ़ी कड़ पैदावार में इज़ाफ़ो कनि त जीअं कणिक में भाणनि जी मुतवाज़न ऐं फ़ाइदेमंद इस्तेमालु करे सघिजे। कणिक जे फसल में भाण जे इस्तेमाल जी तजवीज़ कयल मौजूदा सूरतहाल ऐं तजवीज़ कयल क़ीमतुनि जो तक़ाबिली जाइज़ो पिणु पेश कयो वियो ऐं हाज़रीन जो ध्यानु ॿूटा शैम्बियन जुज़ान जे इस्तेमाल ते पिणु ध्यानु ॾियारियो वियो। अली रज़ा कणिक जे फसल जे एग्रोनॉमी बाबति आगाही ॾींदे चयो त कणिक जे फसल खे बर वक़्ति पोखण खां पोइ फसल खे गंदगाह ऐं बीमारियुनि खां पिणु बचायो वञे त जीअं फसल जो भरपूर फ़ाइदो थिए।